नाज़रीन, हैदराबाद में बल्दियाती चूंडनि लाइ पोलिंग जो सामान पोलिंग अमले में विरहाइण जो सिलसिलो जारी है। हैदराबाद में कुल 733 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद मां ISS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी सां। जी एजाज़, ॿुधाइजो छा तफ़सील आहे? इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां कराची ऐं हैदराबाद में सुभाणे थींदड़ मकानी चूंडनि जे सिलसिले में हैदराबाद में पोलिंग अमले पोलिंग जो सामान वसूल कयो। हैदराबाद पब्लिक स्कूल में लगल कैंप में पोलिंग अमले पोलिंग जो सामान वसूल कंदे पंहिंजे पोलिंग स्टेशन ॾांहुं रवाना थींदा रहिया। मकानी चूंडनि में हैदराबाद ज़िले जे 160 यूनियन काउंसिल जे मुख़्तलिफ़ तकनि ते 10,53,363 वोटर पंहिंजे वोट ॾियण जो हक़ इस्तेमालु कंदा। हैदराबाद ज़िले में मजमूई तौर ते 733 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिन में 160 पोलिंग स्टेशनूं औरतुनि लाइ, 412 मजमूई तौर ते, जॾहिं 161 पोलिंग स्टेशनूं मर्दनि लाइ क़ाइमु कयूं वयूं आहिनि। चूंडनि में 5,74,379 मर्द ऐं 4,78,984 औरत वोटरनि खे अहल करार ॾिनो वियो आहे। मकानी चूंडुनि लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जी एजाज़ लगारी, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अव्हां जी महिरबानी।